गोसपुर पुलिस औरताणे आवाज़ ते हिक जी कचे वेंदड़ नौजवान खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। गोसपुर थाणे जी एसएचओ हुसैन अली शाहानी जदीद टेक्नोलॉजी ज़रिए शिकारपुर वेझो सुल्तानकोट जे रहवासी मोहम्मद आचर शेख खे अगवा थियण खां बचायो। पुलिस जो चवण आहे त मोहम्मद आचर ख़ासकेलीअ खे जागीरानी गैंग तरफ़ां औरताणे आवाज़ में फासाए घुरायो वियो पर खेसि बचायो वियो आहे। कोटड़ीअ में ॻोठाणनि पारां नौशरो फेरोज़ पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अब्दुल रज़ाक कोराई, अहमद खान कारी वज़ीर ऐं ॿियनि चयो त 30 साल अॻु मोहम्मद बचल कोराई लियाकत जट शफ़ाकत जट खां 20 एकड़ ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिं ते एसएसबी नौशरो फेरोज़ कब्ज़ो कराइण चाहे थो। हुननि चयो त पुलिस मथनि कूड़ा केस दाख़िल करे घरनि खे पिणु बिल्डोज़ कयो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त एसएसपी ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। मलीर नेशनल प्रेस क्लब जूं सालानियूं चूंडूं करायूं वयूं। मलीर नेशनल प्रेस क्लब जी चूंडुनि में वहीद मुराद सियाल सदर, गौस बुगियो जनरल सेक्रेटरी, सीनियर नायब सदर शफ़क़त नूनारी चूंडिजी विया। मलीर नेशनल प्रेस क्लब तरफ़ां साल 2020 खे तालीम ऐं सिहत जी बहितरीअ जो साल करे मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। हुन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सहाफ़त ख़िदमत जो नालो आहे। जेकॾहिं बहितर तरीक़े जी सहाफ़त कई वञे त तमामु वॾा मसइला हल थी सघनि था। मेड़ ऐं मीरपुर ख़ास में पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मदद लाइ एहतजाज कयो वियो। मीरपुर ख़ास में पुरुषोत्तम दास, अहमद अली रहमू ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। मेड़ में ज़ाहिद महेसर, मंज़ूर कुंबर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि चयो त हुकूमत तरफ़ां संदनि मुतालबनि ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे, जंहिं सबबि बेचैनी पकड़ियल आहे। पैरामेडिकल अॻवाननि मुतालबो कयो त संदनि मुतालबा पूरा करे बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk